अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अठमोरी लॻो ॻोठ रसूल बख्श बिरोईअ में हिकु अज़ीम शान दस्तारबंद प्रोग्राम हाजी नज़ाकत अली बिरोईअ जी मेज़बानीअ में थी गुज़रियो, जंहिंमें बिरोई बिरादरीअ जो सरवाण सरदार एहसान अली मेंगल ख़ुसूसी तौर शिरकत कई। जंहिं मौक़े ते हिफ़्ज़ मुकमल करण ते हाफ़िज़ मोहम्मद नईम बिरोईअ जी दस्तारबंदी कई वई। कुरान शरीफ़ जे शान जे मौज़ूअ ते मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल, मौलवी अली शेर बिरोई, मौलवी मोहम्मद परियल रिंद ऐं कादिर बख्श बिरोईअ तक़रीरूं कयूं। सरदार एहसान अली मेंगल तक़रीर कंदे चयो त प्रोग्राम में शिरकत करण पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झां थो ऐं हाफ़िज़ सगोरे जे वालिदीन खे मुबारकबाद पेश कई ऐं उलमा इकराम आवाम खे अपील कई त पंहिंजे औलाद खे वधि में वधि क़ुरान मजीद जी तालीम ॾियारीनि। प्रोग्राम जे दौरान मेज़बान ऐं समाजी अॻवान हाजी नज़ाकत अली बिरोई ऐं ॿियनि सरदार एहसान अली मेंगल खे सरवाणीअ जी पग बदिराए दस्तारबंदी कराई, जंहिंमें SSP राहिब तुंजो, आसबा जे मरकज़ी सदर अमानुल्लाह बिरोई, मीर खालिकदाद बिरोई, फरहान लंदन, हाजी मखण खान बिरोई, गुलशेर चांडियो, मेवो खान चांडियो, मीर फताह लहड़ी, वकील आरिफ बिरोई, चौधरी याकूब आराई, अब्दुल्ला पदरानी, लियाकत अली बिरोई, रईस अब्दुल रज़ाक बिरोई, लियाकत अली चांडियो, मीर हसन सासोली, मकसूद अली बिरोई, सहाफ़ी अली हसन बिरोई, सहाफ़ी हाजी गुलाम सरवर बिरोई, वडेरो हुजूर बख्श पुनल खान, डॉक्टर आसिफ आराई, सैयद शाह मोहम्मद शाह, हाफिज़ नूर अहमद, मौलाना हबीबुल्लाह बिरोई, मीर बाबू बिरोई, कामरेड एज़म बिरोई ऐं ॿियनि सियासी ऐं मज़हबी अॻवाननि शिरकत कई, जंहिं ते सभिनी जो मेज़बान हाजी नज़ाकत शुक्रियो पिणु अदा कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सदर मजलिस मोहतरम जनाब सरदार एहसान अली खान मेंगल साहब, स्टेज ऐं पिंडाल में वेठल मुअज़्ज़िज़ शुरकाए इकराम, उलमा इकराम, यकीनन तव्हां सां अॼु बारौनक बाबरकत तक़रीब में शरीक आहियूं। मूंखे पंहिंजे रब में उम्मीद आहे थी सके तो क़यामत जे ॾींहुं हिन तक़रीब जे शिरकत जे करे असांजे लाइ छुटकारे जो ज़रियो बणिजी वञे। हाफ़िज़ मोहम्मद नईम जी दस्तारबंदी थी आहे, उन हवाले सां अहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाफ़िज़ मोहम्मद नईम ऐं उन जे वालिद साहब अदे नज़ाकत अली ऐं उन जे उस्ताद मोहतरम साईं परियल साहब के आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां लख लख मुबारकूं पेश थो कयां, जिन वॾी हिकिड़ी महिनत करे जेको आहे सो टी सिपारा पंहिंजे दिलि जे अंदरि सांद्रे करे इहो हिकिड़ो अमन ऐं दीन जो पैगाम जेको आहे सो उम्मत मुस्लिमा लाइ ॾिनो आहे। अल्लाह जे दरवेश फरमायो हिकिड़ो इस्म आज़म हूंदो आहे जेको सरदार जे ताज में रखियल हूंदो आहे, ॿियो आलिम जे ज़बान में रखियल हूंदो आहे, वलीअ जे दिलि में रखियल हूंदो आहे। वरी अर्ज़ कई साईं जेकॾहिं सरदार हयातिया माण्हू उन ॾे अचनि था, आलिम हयातिया माण्हू उन ॾे अचनि था, जेकॾहिं ममातिया दुनिया छॾे थो वञे उन ॾे केरु नथो अचे। वली ज़िंदह बि आहे माण्हू उन ॾे अचनि था, जेकॾहिं ममातिया बि उन जे क़बरनि ते माण्हू ज़ियारत जे सरदार जे
पग में जेको इस्म आज़म रखियल हूंदो आहे उहो गुज़ारे वेंदो आहे त उन जो मलाइक अची करे इस्म आज़म खणाए वेंदा आहिनि ऐं आलिम जे ज़बान में रखियल हूंदो आहे इस्म आज़म जेकॾहिं आलिम गुज़ारे वञे उहो इस्म आज़म वापसि कढी वेंदा आहिनि। अल्लाह जे कामिल वलीअ जे दिलि में जेको इस्म आज़म रखियल हूंदो आहे उनखे मलाइक कढी न सघंदा आहिनि, उहो ज़िंदा हूंदो आहे। मेहमानान गिरामी सरदार एहसान अली मेंगल साहिब ऐं ॿिया आयल जेके दोस्त आया आहिनि अॼु हिन प्रोग्राम में, मुंहिंजा भाइरो ही प्रोग्राम हिकिड़ो अहिड़ो ख़सीस प्रोग्राम न आहे। तव्हां ख़ुशनसीब आहियो जेको अॼु तव्हां हिन प्रोग्राम में आया हो, अहिड़े भले प्रोग्राम में जेको हाफ़िज़ क़ुरान हाफ़िज़ मोहम्मद नईम साहिब जेको हाफ़िज़ क़ुरान 30 सिपारा पंहिंजे सीने में सांढियो आहे, इहो हिकु एज़ाज़ आहे उनजे लाइ। ऐं अल्लाह पाक का दुआ आहे त अल्लाह पाक हुनखे अॻिते बि पंहिंजे मंज़िल ते कामयाबु करे। असांखे ख़ुशी थींदी त हाफ़िज़ सां गॾोगॾु हू आलिम बि थिए, कारी बि थिए ऐं उनजा वालिदैन मुबारक जा मुस्तहिक़ आहिनि। मां उनजे वालिदैन खे उनजे घर वारनि खे सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो ऐं तव्हां सभी दोस्तनि खे पैगाम ॾियां थो त तव्हां बि पंहिंजे औलाद खे हाफ़िज़ क़ुरान बनायो, कारी बनायो, आलिम दीन बनायो। दोस्त चवनि था त हाणे वधीक टाइम न आहे, टाइम काफ़ी थी वियो आहे, इनजे करे माज़रत, महिरबानी, अल्लाह ख़ुशि रखे। नज़ाकत साहब के ऐं उनजे फर्ज़नि खे मुबारकबाद थो ॾियां ऐं इंतिहाई ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं मां वधीक बिल्कुलु उन्हनि जो चवंदुसि ते तोराइतो आहियां जेको हिन मौज़िज़ दावत में असां सभिनी दोस्तनि खे हिननि छॾियो अची दिली रूहानी ख़ुशी थी आहे ऐं हिन सां गॾु मां सभिनी दोस्तनि खे बि वेलकम बि चवंदुसि। थैंक यू वेरी मच। Dear friends who are here with us from far and wide, Assalamu alaikum. शाह साईं फरमायो है था विसरे सारो लोग शाल न विसरी तू तोखे केडो मुंह सांढियो आहे साह में। Today this occasion is very delightful to me. I am not able of such a gorgeous and tremendous level which I have blessed. Alhamdulillah. I am very pleased, excited and admirable. I cordially thankful of my eminent teachers and especially I am thankful of my parents who lead me like a teacher. दोस्तनि जो लख लख थोरा ऐं तमामु सभिनी दोस्तनि खे मां भलीकार थो चवां। मां अस्सलामु अलैकुम। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।